सिंगाणा ही चोरी वॾी ख़बरदारी सां करणी पवंदी। यार दीनू अजीब माण्हू हुई। छो? पाण कम हमेशा होशियारी सां कंदा आहियूं। ॾिस न कॾहिं को दाव ख़ाली कोन वियो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त पीरल पेरी जे जू मां चोरी करणु चर्चे जी ॻाल्हि न आहे। ऐं मञा थो त हू वाकई पखीअ जो पेर बि सुञाणे वठंदो आहे, पर तॾहिं त आउं बि चवां थो न जेकॾहिं हू होशियार पेरी आहे न त असीं बि वियल कोन आहियूं। सॼी ॼमार इन कम में गुज़ारी अथऊं। हा ईअं त ज़रूरु आहे। उनखे जे पेर सुञाणण ईंदा त पेर लिकाइण असीं बि ॼाणूं था। यादि अथई पर साल पीर बख़्श जो खाट हणी पेरनि जा निशान कीअं गुम कया हुआसीं? हा यादि अथमि। पूरा 15 पेरी अची गॾु थिया हुआ, पर पेरा भेट में पेर कोन सुञाणे सघिया। पर यार इन्हनि में का को पिरल कोन हो। उहो न हो त छा थी पियो? उन खां वधीक होशियार पेरी हुआ, पर उन्हनि खां बि कुझु कोन थी सघियो। बहरहाल थींदो त हींअर बि कुझु कोन। चङो हिन ॻाल्हि खे छॾ, पर यार इहो ॿुधाए त कामिल वारी मेंह कीअं आहे? लख रुपए जी अथई चरिया। मतलब त हिक ई धक सां ॿेड़े ई पार। यार फॿियासीं त मौज थी वेंदी, न त ॿियो दर ताड़ींदासीं। तूं दिलि वॾी कर, सम्झ त इहा में हाणे पंहिंजी आहे। पर यार इहो सोचियो अथई त थमींदासीं किथे? यार उहा सोढड़ वारी होड़ी कान थी सुझई छा? उहा त तमामु परे आहे। पहुचंदे पहुचंदे सिज उभरी वेंदो। कोशिश कंदासीं यार, तूं हरू भरू परेशान छो थो थी? न परेशानी जी ॻाल्हि त कान्हे। हा त बस मुक़ररु कयल प्रोग्राम मुताबिक़ रसो खणी हलियो अचिजे। हा यार हिते घणो तरसण चङो कोन्हे। उथ त हलो। सलाम वालेकुम काका कामिल। वालेकुम सलाम खानू केड़ा हाल थी बा चाकोई? अलहमदुलिल्लाह खुश है। हाओ बाबा ला जा करम। मैं तो किताब मोचारी हथ गई दई। हाँ खानू मैं सफा असुल मोतीअ जो दाणू दई। पर या वरतई किथा? इहो पंजो लाला वारे पुट अलहाने का। हाँ इहो मिड़ई माल जो सुठो व्यापारी आहे। किए बहे यार पाण के मैं मोचारी जारी अथ। बुद्धो तम त गुलाम जी शादी पियो करी। बस मैं खपाए उन डी शादी जी तारीख तय कबी। वडी दावत जो प्रोग्राम आहे या? हाँ इरादो तो वडो हो, पर यार बिरादर में वडा मसाला लगा पिया न, घणी डेग कोन कंदासूं। पर गुलाम तो चे पियो वडो भत कंदासीं। खैर वक्त ते सोचींदासूं, पर अञा को पक्को फैसलो कोन कयो अथऊं यार। गुलाम वियो केॾा आहे? इहो बनीअ ॾे हूंदो। पाणी भरायो अथसि छा? हाँ थी सघे थो, पर मूंखे वधीक ख़बर कोन्हे। काका मूंखे गाह जो ॿारो भराइणो हो। हा जो गुलाम अची वियो। पाणी लोड़ियो अथई जा? हा चङो जो यार ॿुधाई। अबा हिन खानूअ खे हिते अचणु छो ॾिनई? ए अबा आयो त छा थी पियो? पंहिंजो राज जो माण्हू है। अबा तोखे ख़बर कोन्हे हिन जो चोरनि सां वास्तो आहे। ए अबा चोरनि सां वास्तो हूंदुसि त पाण खे छा कंदो? अबा तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन थो सम्झी न? हा अबा सभु सम्झां थो तुंहिंजी ॻाल्हि, पर तूं हीअं करे या कोडर सवली रख ऐं गाह जी भरी अञा हिकिड़ी करे आ। मैं भटारी बुखी है। वञ पुट। अरे साबल वो साबल अटे में तो लूण ही कोन विधो अथई। बुखार वारो बात थई, इने करे मानी फिकी थी लॻई। अरे बुखार त छॾे वियो मैं
मोए खे बि अलाए छा थियो आहे पटकी मथे ते रखी सॼो ॾींहुं रुलंदो मथे हाँ? तॾहिं बि खाधे जो सवादु ॿ टे ॾींहं सुठो कोन ईंदई। चङो हाणे तूं उठ चांहि काढ़े अच त मां पी वञा। मानीअ मज़ो कोन ॾिनो। वरी किथे जी तयारी कई अथई? अरे सवेर सिकी लॾे वारो पुटु आयो हो सुबुह सां साजर साजर चोरी थी वई अथनि उहे पेरा खाइणा आहिनि। आऊं त तोखे चई चई थकी आहियां वरी बि चवां थी त चोरनि सां कॾहिं बि न फिटाइजां। अरे साबुल साबुल मां चोरनि खां डिॼी करे पंहिंजे फन सां गद्दारी कोन कंदुसि। ओ बेली विख खाए जोखो आहे चोरनि ते कहिड़ो एतबार। तूं छा थी सम्झी हाँ तूं छा थी सम्झी ॾाहो पेर सुञाणण खां पोइ चोरनि जा नाला न खणा। पाण लाइ चोर बि ओड़ा त भाॻिया बि ओड़ा। चरी चोर परायो माल तकींदा आहिनि भाॼा वीचारा हक़ ते हूंदा आहिनि। हाणे जे मुंहिंजी मदद सां उन्हनि खे चोरी मिली थी पए त इहा सुठी ॻाल्हि चइबी न। आऊं ॾिसां पई तूं चोरनि खां कॾहिं न कॾहिं पंहिंजो घर फुराईंदे। अरे या तुंहिंजी भुल आहे भुल। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां को बि चोर पीरल पेरे वाढीअ जी चोरी करे माल फबाए कोन सघंदो। हा बल्ले पंहिंजे फन ते एॾो बावर न कर। चोरनि वटि इलाही तरीक़ा आहिनि चोरी करण जा। पेरीअ जे घर खां न ठहियो पर जूअ खां बि चोर पासो कंदा आहिनि। ओ चरी इहो चोरनि जो असली रवाज आहे। तूं पेर सुञाणण वारो हिकिड़ो पेरी आहीं को डिंग खान कोन आहीं जो चोर तोखां पासो कंदा। चङो चङो हाणे अजायो मथो न चटे। उठ खण ठिकर अॼु वठ मुंहिंजी चांहि काढ़े अच। हल पंहिंजे पण खे अलाए छा थो हल हल राति थी हणे वेठी रुॻो असां पिया हूं बुखार में अटे में बि अलाए अलाए छा कंदी। जल्दी कर जल्दी कर। ॻाल्हि त ॿुध। तोखे आउं 1000 दफ़ा चयो आहे न जॾहिं हूं कंहिं कम सां वेंदो हुजां ईअं पोयां सॾु न कंदी कर। छो जे सॾु कयमि त कहिड़ो ॾोह थी पियो? तोखे ख़बर आहे ऐं कहिड़े न ज़रूरी कम सां ॿाहिरि पियो वञा। वेंदो हूंदे इन मोए धिंगाणे वटि ॿियो कहिड़ो ऑफिसनि जो कमु अथई? ढिंगाणो मुंहिंजो दिली दोस्त आहे छो न वेंदुसि उन वटि। ए आऊं त चवई थी के कमकार जी कर छॾ इन्हनि वांदनि जी जिंद। असीं वांदा कोन आहियूं असांजे कम जी असांखे ख़बर आहे। ए ख़बर अथमि तव्हांजे कमनि जी। पराए माल ते टोपी निराड़ ते। पराए माल जो उन्हीअ में कहिड़ो सुवाल आहे? पराया लोहा लताड़े चोरी कंदा आहियो। इहो परायो माल न आहे त ॿियो अहीं कमाए छॾे आया आहियो। रोज़ी आहे रब जंहिंखे जहिड़े तरीक़े सां ॾे। रब खां पंहिंजो घुर त घर में बरकत पवई। शुक्र आहे मौला जो। घर में भला कहिड़ी शइ जी कमी आहे? धीअ नूरी माशाल्लाह जवान अची थी आहे उन जे लाइ कुझु सोचो बि अथई या न? असांजो हिकु दाव लॻी वियो त सभु सड़ाई थी वेंदी। वरी बि चोरीअ जो सोचई। ए आऊं चवई थी परायो माल न तक। असांजे कम में रुखनो न विझंदी कर। हाय हाय चङी ॻाल्हि त तोखे असली कोन थी वणे। तूं पंहिंजो इहो दफ़्तर बंदि कोन कंदी आहे। चङो आउं वञा थो।
अरे मैं ए छोरा गुलाम है छा थियो अबा छा थियो ये बा उठ मैं ही चोरा का है या किलो खाली लगो पियो है अबा तू वारो कर पीला पेरी के वठिया सिगो अच आऊं तेसी दिशां वारो करे अबा तू चोरन जा पेर ढक त किथे डई न वने आऊं काके फिर लगे बैठे तो वारो कर अबा वारो कर बढ़िया
ओयो ओयो मैं कहीं वञनि बराबरि यार पीरल हुननि खे पक्की साबिती सां झलियो आहे ऐं तूं कीअं थो चई त राणू ऐं मारू चोर कोन्हनि कमल मां मञा थो त मेह वाकई हुननि वटा मिली आहे पर हितां कहण वारा चोर अञा के ॿिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में त तूं पैसनि जे लालच में अची असुल चोरनि खे जेको आहे न पनाह ॾियण थो चाहीं। कमल मुंहिंजी हक़ीक़त तुंहिंजे सोचण सां कारो टिको कोन लॻंदो। अॼु ॾींहं ताईं मूं इहो सोचियो ई न आहे। पर हां तो ते इतबार कीअं करियां? कमल तूं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कर या न कर पर तुंहिंजा चोर दीनू ऐं धङाणो आहिनि। दीनू ऐं धङाणो इहो छा पियो चई? ऐं टियों खानू बि उन्हनि सां सलाही आहे छो त कमल चोरी हथ ॾस खां सवाइ नाहे थींदी। पर तूं सिर्फ़ु खानूअ खे बदिराए पुलिस खां मार ॾिया अच्छा कारा सभु छॾी पवंदा। साईं सची कर मैं जा चोर केरु आहिनि? मूंखे ख़बर कोन्हे साईं। साईं मूंखे का ख़बर कोन्हे। साईं मूंखे का ख़बर। सच सच ॿुधाए। साईं ॿुधायां थो साईं। मूं तोखे चयो हो न त हिन पहिरीं जी जूह मां चोरी करे पाण कामयाबु कोन थींदासीं। यार कम सॼो खानो फिटायो पहिरीं पाण खे छा करे हा? खानूअ जो नालो बि त पीरल पेर सुञाणे पोइ ॿुधायो न। इन्ही निभागे पंहिंजा नाला खणंदे देरी कान कई। तोखे चयमि न हिन खे साथी न ठा पर तो मुंहिंजो चयो ई कोन मञियो। मूं सम्झो त हिमत भरियो आहे सट सही वेंदो पर हमरा मुर्गो मजू निकितो। पर हाणे इहो सोच त पाण ते पकी FIR दाख़िल आहे हुनजो छा थींदो? सूबेदार खे ॿ टे ॾोकड़ ॾेई जान छॾाए वठिबी। इन जो तूं ओल कोन कर। अॻिते लाइ इन पहिरीं जी जूह खां पासो कबो न त पंहिंजा दाव ईअं अजाया पिया वेंदा। इन ई निभागे मां बि लोह थी वियासीं। नकी मरे ऐं नकी वरी जान छुटे। ख़ैर त आहे? तो त वाकई कमाल करे छॾियो। सचा चोर ॿधराए पंहिंजे तर में वॾी नामू समाणी आहे। बसि यार सॼी जूह में वाह वाह लॻी पई आहे। कौन खां न हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि तूं वेह त मां तुंहिंजे लाइ ॾुध पाणी जो बंदोबस्तु करे वठां। न यार कंहिं ज़रूरी कम सां पिए वियुसि। मुंहिंजे तोखे ख़ुशख़बरी ॿुधायो वञा त दीनू ऐं धिंगाणू ॿई ॿधिजी वे। दीनू ऐं ढङाणो ॿई गिरफ़्तार थी विया। चङो पोइ आऊं भला हलां थो पेड़ा पार। बसि वेठो हुजे पेड़ा पार पेड़ा पार।